बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु तव्हां ख़ुशि हूंदो, मुंहिंजी दुआ आहे। इतना 1.5 कलाक थी गई साईं मां ओॾे काठ ते आ गया मूं वटि त हरण भॻा खणे था कमु करण का तरीक़ा कान्हे। सलाम तो सुना मुझे अंदर मसाली लाइटिंग बारे आ मसा मसाली सब बजन अलमारी सब कलर अचन मतलब अंदर भरे अचन कराए हाँ यही थी
अरे आए हारी बस ड्रेसिंग आ रही है। हाँ हाँ दोस्तों तव्हांखे वीडियो तमामु सुठी लगी हूंदी इंशाल्लाह तव्हां वीडियो ॾिसो वीडियो एंड था कयूं तव्हां यूट्यूब चैनल आहे संजाणी ब्लॉग्स तव्हां सब्सक्राइब कयो शेयर कयो कमेंट कयो इंशाल्लाह तव्हांखे तमामु सुठी वीडियो वणंदी। अल्लाह हाफ़िज़।